किचाए तोताई सोठावे सर्वे चे सरकश सावण जो ज तो के असा का बचाई सिंध जे बचाइण जी गाल था कयो धरती जा दुश्मनो तहां जी हयात या जिके सजो बना हुआ उभरी चुका हाणे तहां जी हयात या सिज लहंदा लहंदा तहां जी हयाती जा सिज असा के मारण वारा मरी विया पोड़ा अज जिए तू मरंदे न दुनिया तो के ॾिसंदी ज़ालिम खुदा जे खौफ खां डिजो तुंहिंजो खून छो थधो आहे छोरा तोखे सिंध सां मोहबत न आहे छा सिंध अमर सां मोहबत तोखे ॿुधाए छॾिया मां बेवस आहियां रत तुंहिंजो ॿी टंग भञी छॾिया बकवास बंद कर वॾा के भाड़िया आयो भाड़िया दुश्मन नो जवान जे लाश ते खिलो था बुढ़ा ॾिस न कुत्ते जो मौत बाक़ी तुंहिंजे धाड़ियलनि जो बि मौत इहे थींदो असांजे हथां तूं कब्र में वञी इंतज़ार कजाए हर नए ॾींहुं तुंहिंजे लाइ नओं लाश ईंदो ऐं हा इहा आस रखे न मरजां त तुंहिंजा जोधा सिंध ते हाञण हणण खां रोकींदा छो त डीएसपी मंडे जी मार मुड़स त छा पर ढोर बि ढिकाए छॾिया हलिया हुया सिंध आज़ाद करण डीएसपी चढ़ा रखा न ख़बर पइजी वञ न त घणे बि हिसो आहे जी सर धाड़ेलनि जा लाश खणी ॻोठ जे चौक ते फिटो कर त जीअं ॿियनि ॻोठाणनि खे ख़बर पए त डीएसपी मंडे जी मां मुड़स त छा पर ढोर बि ढिकाए छॾिया डीएसपी जलाल आई वडेरे बरेल खान कुर्बान इंसान के मारे जरियो आई उन्हनि जा लाश कोट जे चौराहे ते लटकाए छॾिया आहिनि न मुर्शी ये न तो सके अब्बा सरकश ये थियो अब्बा थियो मां त समझंदो हुउसि त इहे वॾेरा असांखे हक़ ॾींदा हक़ पर इन्हनि हक़नि बजाए असांजा लाश असांखे ॾिना आहिनि लाश मां त चवां थो मुंहिंजा मालिक इन वॾेरनि खे बि ईअं ई कर
जीअं असां सां इहे ज़ुल्म था कनि अब्बा, ज़ुल्म था कनि मुंहिंजा वालिद। यादि रखो, जेको बि असांजे साम्हूं न झुकंदो उहो मारियो वेंदो। जेका बि ज़बान गुस्ताख थींदी उहा वठी वेंदी। हिननि धाड़ेलनि जा लाश ॾिसी सम्झी वञो त मंडे डीएसपी जी मार मुड़ुस त छा पर ढोर बि ठिकाए छॾिया। बगादार जो अंजाम मौत आहे मौत। वडेरा तव्हांजा रहबर आहिनि। वडेरनि खे रंजाईंदो त ज़िंदगी हराम थी वेंदव। अखियूं हेठि कर सोचरा, दोना न कढी छॾियां। वक्त जो इंतज़ार कयो ज़ालिमो, मां तव्हांजो मौत अखियुनि सां थो ॾिसां। वक्त असांजो दोस्त आहे ऐं वक्त खे हमेशह असां निह ते नचायो आहे। जज़्बाती न थी सोचरा, अञा बि तोखे केतिरा ई लाश ॾिसणा आहिनि। खामोशी छो आहे? वॼा वॼा तो रखे। बाबा बाबा मुझे कसम है इन धरती जो मैं तुझे कातलन के
ज़िंदा कौन चलींदुसि कौन चलींदुसि चाचा अॼु सारंग जे कुलनि ते हिकु नओं ॿार रखंदो वञी चाचा नओं ॿार रखंदो वञी मूंखे कसम आहे तुंहिंजे बेगुनाह रत जो तुंहिंजे खून जो कसम संत जे वेरनि खां अहिड़ा त भलो कंदासीं जो हुननि जी छातियुनि ते इनकलाब जा नारा लिखिया वेंदा इनकलाब ज़िंदाबाद इनकलाब ज़िंदाबाद इनकलाब ज़िंदाबाद इनकलाब ज़िंदाबाद इनकलाब ज़िंदाबाद तेरा खाना अहिड़ी ज़िंदगी ते दुख त ज़रूर थींदो हूंदो छो जो पंहिंजे पीउ जो मुंहुं बि नसीब न थी वतन जो वेरियो जेको दरिया खां हुन जी सिंध में अखियूं विझी सीने वारो दर्द ॾिनो अथव न हुनजी अॻियां बाक़ी दर्द नठड़ा था लॻनि नठड़ा ॾाढो को नादान आहीं दरिया खाना पर अफ़सोस जो तुंहिंजी दिलेरी जा दास्तान थाणे जे दीवारनि में दफ़न थी वेंदा खून ऐं कटोरियूं न आहिनि लिखंदा तव्हां बि दरिया खां हुन जी दिलेरी खे नथा लिकाए सघो वॾेरनि जा वाटा यादि रखो दरिया खां हुन जी सिंध में अखियूं विझण वारनि जूं दरिया खां अखियूं कढी छॾींदो सुठो त तारीख़ जा फ़र्क़ न उथलायो न त छा दरिया खां न सॼो लोह सां ढकियल आहीं तॾहिं बि आकड़ नथो छॾी पतंगनि पची लहसन लुचियो छड़ा मथे सच संता गिचन गच ये दरिया खान लो जा कड़ाई कुंडा दरिया खान के कटे त सघंदा दरिया खान जी रत जा कतरा ज़मीन ते गिरा त सवे दरिया खान जनम उठदा वागड़ वारनि जूं बाजूं चीरे विझंदा दरिया खान आस्ते ॻाल्हाए दरिया खान बस दरिया खान जे अॻियां काकड़ो करे न ॻाल्हायो जेकॾहिं दरिया खान कढणु शुरू कयो त तुंहिंजे थाणे जूं दीवारूं ठकड़नि खे फरी पवंदियूं दरिया खान जलाल जी जलालीअ खे न जगा जेकॾहिं मां पंहिंजी इतिहास जेको तोखे दरिया जे मौजूद ते नाज़ आहे न से सीरू मां सुकाए छॾींदुसि छो त डीएसपी मंटे जी मार मुड़ुस त छा पर ढोर बि ठिकाए छॾिया दरिया जी चोलनि सां खेॾण जी कोशिश न कजो मंडा न त दरिया जूं सीरूं वागुन ऐं कच्छनि जी कख ताईं पहुचाए छॾींदई डीएसपी दरिया जी चोलनि में पैर त पाए ॾिस जेकर ज़िंदगी न विञाए वेही त मूंखे सिंध जो पुट न छॾिजां तूं असांजे अॻियां वारीअ जे ज़रे जेतिरी हैसियत थो रखीं दरिया खान बूट जी खुड़ी जेठो रखे चिभट ॾींदोसांइ त भुरी वेंदे वारी न वारी जो सुबेदार सीओ या रख जाओ मौजा जिस्म ते लचियूं वारी ॾिस चणगूं उथनि थियूं जा न चइबो त अञा तुंहिंजे जिस्म में सूर साण जी सघाए जमादार ये सर
वनी खंजर खणिया दरिया खान जे पूरे जिस्म में सोराख कढी लूण जूं पट्टियूं रखो छो त डीएसपी मंडे जी वार मुड़सत छो पर ठोर ठिकाए छड़िया सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त जग करे ई कोन तो भई थान जो साबुण जेको आ उहो वट कभी थान साफ़ त नथा थियन सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबुण निकतो आ समझ में ॻाल्हि कान थी अचे ऐं बाथरूम धोइण जो कोने छा चंदा त सड़ी हाट पाट लाइ छा चवनि हा। उहो बि सुठो कोन निकतो हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे उते सॼो सामान आहे कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सुई अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु ॿूथ खे त रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव ॿियो छा आहे कपिड़नि थाम में शीशनि खे धोइण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे या हमेशा हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़नि जा दाग लाहींदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघे थी था ॿुधायां अदा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आहे वठी त कोन आई न ताईं वठण लालू खां पैसा त वठी था न दोस्तो एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेशम जमाली मरोबारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो इहे नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव ॿुड़ी 3 1 3 8 5 6 2 6 8 2 शहर खां सस्तो ॿुधाईनि हा शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा हा त सुभाणे वञी वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद। दिनेशरा
हिनजे सॼे जिस्म ते लूण मुर्कस कबावेरिन कंधते कातन जा कड़काट कबावेरिन कंधते कातन जा कड़काट तबस्म ऊंचा गाट करे हलवा काक दे लोग जिंदाबाद। ये लान सभिनी खे गौरव सां ॿुधणु घुरिजे। सर्कस दो सोडो संगार ऐं सर्विस ते सरकार 30 लख इनाम रखियो आहे। जेको बि हुन ॾस ॾींदो हुननि खे 30 लख मिलंदा। इहे सभु नाला सरकार कागज़नि में दाड़ियल आहिनि। दाड़ियल खे मारण में सरकार जी मदद कयो। इनाम जा मालिक छो ऐलान जा तलबगार वडेरे वरेल खान विंजार खान ऐं DSP जलाल। ये ऐलान पूरो छो ॿुधो दोस्तो, DSP जलाल धरती जे पुटनि खे धाड़ेल करार ॾेई छॾियो। धाड़ेल त पाण आहे जलाल। धरतीअ जे दुश्मननि जो दोस्त असांखे तो धाड़ेल चए। हाणे छा सोचो अथव दोस्तो, छा थियणु खपे? ॿुधो कोन अथव त पैसे जी चमक चङनि भलनि जे दिमाग़ ते ज़ंग हणी छॾींदी आहे। किथे ईअं न थिए जो पंहिंजा बि परावा थी वञनि। दिलेर सारंग सही थो चए। हली सर्कस खे ॿुधायूं ऐं पोइ हलो त हली जंग वसायूं। असां जे करे जंग वसायो त पोयों वरल ऐं वीचार वारनि खे भॼ लॻी वेंदो। इहो कॾहिं सोचो अथव? सोचण वरी छा जो दोदा, सिंध तां सिर सदको जेको थियो सो थियण ॾे। जीजल जे वेरनि सां विड़बो मारबो ऐं मरबो। सभ खां पहिरियां सर्कस सां मिली दरिया खान खे छॾाइण जो सोचो। किथे दुश्मन दरिया खान खे मारे न विझनि। बसि यार, दरिया खान मयार ॾींदो त दुश्मन जे चंबे मां अञा यारनि आज़ाद न कराए। कोशिश कयो त उन खे छॾाए। अदा दरिया खान जी आज़ादी या नसीब। सारंग, मूं त बाबा सां गॾु भाउ जी बि शहादत क़बूल करे छॾी आहे।
शहादत नसीब वारनि खे नसीब थींदी आहे दिलेर, पर दरिया खान खे असां ज़रूर छॾाईंदासीं, पोइ भली असांखे सिरनि जो नज़रानो ॾियणो पवे। दोस्तो तव्हांजा सिर सलामत रहनि, पर पहिरियां हली सरकश खे दुश्मन जी चालाकी खां वाक़िफ़ करायूं। घबरायो न दोस्तो, मुल्क ॿारे जी वियो। अचो त हलूं, अचो। बाबा साईं, सिंध जा दुश्मन सरकश जी दिल ते रत जो दाग आहिनि। जेसी ताईं दुश्मननि जूं सिंध ते वाक ॾींदड़ ज़बानूं न कपीदुसि, तेसी ताईं हर ख़ुशी मूं लाइ ज़हर आहे, ज़हर। पुट, बख़्तार खे हाणे मां पंहिंजे घर में रहण थो चाहियां। बाबा साईं, बख़्तावर मुंहिंजी सौट आहे ऐं मां बख़्तावर जो घोट थींदुसि जे ज़िंदगीअ साथ ॾिनो त। अदा बाबा खे जवाब न ॾे, शादी लाइ राज़ी थी वञ। सिंधु, मां बाबा खे जवाब कोन ॾींदुसि। बाबा जो हुकुम मूंखे धरतीअ जियां प्यारो आहे, पर सौट दरिया खान कैद में ऐं मां ख़ुशियूं मल्हायां न, इहो कॾहिं बि न थी सघंदो। चाचा, सरकश सही पियो चवे। मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश आहे त सरकश जे हथ में फतेह जो झंडो हुजे ऐं ॿिए हथ में गानो ॿधल हुजे, तॾहिं असांजी शादी थींदी। सरकश, जेसी ताईं धरती जा दुश्मन ज़िंदा आहिनि तेसी ताईं असांजी शादी न थींदी। पोइ भली मुंहिंजी सीन सफ़ेद थी वञे। सरकश जो तोसां सुखना बख़्तावर त जल्द सिंध जे दुश्मननि खे पंहिंजे अंजाम ते पहुचाए मथे ते मोड़ ॿधी तोखे माणींदुसि। मूंखे उन वक़्त जो इंतज़ारु रहंदो, पर कोशिशि कजांइ त क़यामत खां पहिरीं वतन जा वेरी मारे अची। सरकश, सिंध जे दुश्मन असां ते 30 लख इनाम रखियो आहे असांखे मारण लाइ। अॼु दुलारी सॼे शहर में पढ़ो ॾिनो आहे। सरकश, असां सोचियो आहे त ही शहर छॾे बरनि में हली पंहिंजा अझा ॾियूं। ईअं ई करणो पवंदो। हलो हलो त हली जंग वसायूं। पर चाचे अदी वारनि जो छा थींदो? असांजो फिकुर न कयो पुट। फिक्र कीअं न कयूं चाचा, असांजी ग़ैर मौजूदगी में दुश्मन तव्हां ते का कनि त पोइ? पुट, जेकॾहिं दुश्मन आया न त एतिरो मुंहिंजी बाह में बल आहे जो दुश्मन जी मुठी मरोड़े सघां थो। दुश्मन हूंदो आहे चाचा, ख़्याल सां रहिजांइ। तव्हां वञो। फी अमान अल्लाह। रब तव्हांजो रखवालो आहे, धरती जा रखवालो। हाणे तूं वेही मज़ो से त छा थो थिए? जलाल साहब, इहे जेके बाग़ी हूंदा आहिनि न, इहे इरादे जा ॾाढा पक्का हूंदा आहिनि। इहे असांजे उछलल ताण ते हरगिज़ न ईंदा। ईंदा, वरियल खान ज़रूर ईंदा, छो त पैसो बुरी बला आहे। चङनि फलनि जा ईमान ई विकामजी था वञनि। बेशक जलाल साहब, बेशक, सचो ऐं सचो। मुंशी, माफ़ी सरकार, ज़बान चमन जी, कंहिं न कम जी, बाबल माफ़ी। बेखबरांदल कीअं सॼो ताजो रुख कयो अथई? जीअण सां दिलि खॼे थी या पेट सां बंब थी आयो आई? मुतार साईं, तव्हां जेको ऐलान करायो हो, तव्हांखे मां उन जे बारे में ॿुधाइण आयो आहियां। ओ हिते रखीसि। आंदल, तूं बि पांचनि जो दुश्मन थी पए? अड़े अड़े, तूं जुबकारीअ ते पेर पइजी वियो।
मुंशी खामोश तो बंदूक रहा है। माफी सरकार, माफी। ॿुधाए त दाड़ेलनि जो टोलो किथे आहे आंदल? साहब सब गरजी सोजरे खाने जे घर विया आहिनि। ख़बर सची आ? सोराना सची आहे साहब। जेकॾहिं कूड़ी थिए त मुंहिंजे गिची में रसो विझी शहर जे चौराहे ते सिर कलम कराजो। पर साहब मुंहिंजो इनाम त तुंहिंजो हक़ आहे। इनाम तोखे ज़रूर मिलंदो बाबा। अचे ही वटि। ही छा कई जलाल? हिनखे मारे छॾी? ही त असांजे कम जो माण्हू हुयो। अयूब खान जेको न पंहिंजनि जो सॼण नथो, उहो असांजो सॼण काथा थींदो? अयूब खान जेकॾहिं पंहिंजनि ॾे वञण खां पोइ हिन जो ज़मीर जागी पवे हा त पोइ ऐं असांजे अचण जी ख़बर पंहिंजे धाड़लनि खे ॾिए हा। वाह जलाल खान वाह, ॻाल्हि में वज़न आहे। तॾहिं त चवंदो आ न, डीएसपी मंडे जी मार मुर्सत जा पर ढोर बि ढिकाए छॾिया। हा जलाल खान, हाणे छा सोचियो थी उन्हनि धाड़ियल जे बारे में? ऐं उन्हनि जूं दाऊं असांजे कम में रंडक थी विझनि। जेतिरो जल्द थी सघई मेलो गुल करे ॾेखार। तूं बेफ़िक्र थी अयूब खान, मां तोखे मेलो अली गुल करे थो ॾेखारियां। छो त डीएसपी मंडे जी मार मुर्सत जा पर ढोर बि ढिकाए छॾिया। हा दरिया खाना छा पाणी जी झोली मूंखां वधीक सुहिणो आहे जो उन जी चमक मां अखियूं कोन पई कढी। तूं सिंधू आहीं, पाणीअ जूं छोलियूं तोसां तो सुहिणियूं। सिंध सिंध मुंहिंजी जिंद आहे ऐं मेराण जूं मौजूं जीअण जो हौसलो। दरिया खाना हिकु ॻाल्हि पुछां, ॿुधाईंदे? हा हा पुछ। तोखे मां प्यारी आहियां या सिंध? सिंधू तोसां मुंहिंजी प्रीत पुराणी आहे, पर जीजल सिंध त जीजल आहे। सिंध त असां सभु सदको ऐं तोतां मां पाण दरिया खान। हाणे तूं ॿुधा त तोखे मां प्यारो आहियां या सिंध? दरिया त सिंध जी दिलि आहे ऐं मुंहिंजी दिलि तूं। मुंहिंजे लाइ त ॿई अखियूं बराबरि आहिनि। खेल जॾहिं न मेराण मौजनि में आयो त मां तोखे कुंवार करे पंहिंजे घर वठी वियुसि। मुंहिंजो मेराण तूं ऐं तुंहिंजूं मौजूं मां। छो न शादीअ जी मेहंदी ऐं मोड़ ॿधी मेराण खे मोजारी खे ॾिनो।
दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वेसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं त अच्छा थी वेंदा हाणे जी थावनि जो बि साबुण ऐं इन हथ धोअण जो अलाए कहिड़ा इहे निकिरी पिया आहिनि हैंड वॉश ऐं जेका तो फर्श धोअण लाइ बि ऐं सही कपिड़नि धोअण लाइ बि असां त वठी थकिजी पिया आहियूं रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां ई डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे हीअ मसलो हल थी वियो हिन महिल बि डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे हाणे ते अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वॾियूं वॾियूं बोतलूं भरियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 सिंधु दरिया जे ॿिए किनारे वञी पहुती आहीं छा मुंहिंजो किनारो त केर में आहे ख़बर न आहे वेरनि जे वात मां कॾहिं आज़ादु थींदो ऐं सिंधु किनारे ते बि ख़ुशियुनि जा गीत ॻाईंदी अलाह कंदो ख़ुशियुनि जा दोहल वॼंदा सरकश ऐं दरिया ख़ान सोभारा थी मुंहं ते मोड़ ॿधंदा ॿुधाए त तुंहिंजो पुटु ऐं उन जा ॿिया साथी धाड़ियल काथे आहिनि मुंहिंजो पुटु थाणेल न हिन धरतीअ जो पुटु थई जेकॾहिं पंहिंजी जिद प्यारी थई त हितां हलियो वञ न त छा कंदे पोड़ा ही धरतीअ जा पुट तुंहिंजे साह जूं रगूं छीनी छॾींदा मंडा जलाल खे धमकी अरे मां चवंदो आहियां त डीएसपी मंडे जी मार मुड़ुस त छा पर ढोर बि ढकाए छॾिया डीएसपी हिन महिल ताणी ज़िंदा हिनजे करे आई जो मुंहिंजो ॾहे सर पुट हिते कोन्हे न त हिन महिल ताणी तुंहिंजो लाश वणनि जे टारनि में टंगियल हुजे हा बुढ़ा साहब सा काकड़ो करे न गला जिंदगी प्यारी कोन थई जा चने सर चिणगा चिणग दुखे त दुफ करे जिंदगी सां मोहबत तव्हां जहिड़ा धरतीअ जा दुश्मन कंदा आहिनि सूबेदार मौत असांखे सिंध जेतिरो मिठो आहे त पोइ मरण लाइ तयार थी वञ पोड़ा चवंदो आहियां त डीएसपी मंडे जी मार मुड़ुस त छा पर ढोर ढकाए छॾिया बाबा सिंध या दुश्मन है जिंदा है बाबा उठ बाबा 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 साईं
तोखे शहादत मुबारक हुजे बाबा। बाबा बाबा उठ बाबा, तुझे सिंधु अकेली है बाबा। बाबा नड़ो जी जय सिंधु, वाहे गुरु भली कंदो। नड़ी नड़ो मुझी न्याणी नड़ो, वाह गुरु पंहिंजे घर में मातम विझंदनि। नड़ो जी जल सिंधु नड़ो, वाहे गुरु दुश्मन जो पाणे पाणू पटींदो। बाबा 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 ने क्या मारो? चाचा चाचा मडो पुलिस वारो है ना, अदा उन्हें ऐसा जुल्म कयो अदा। डीएसपी हाँ अदा। ना मंटा जे मां तुझी या बी टंग भी मटी न कई तो मुझो नालो भी सरकश ना है। सरकश तोखे पी जे शहादत जी मुबारक हुजे। सरकश तो का मुबारक हुजे पी शहादत। खैर मुबारक मुबारक। सिंध जा हिलाली ऐं अरड़ा फर्ज़ंद ये पंहिंजी धरतीअ खे रेत ॾींदा रहंदा। मूंखे फ़ख्रु आहे त मुंहिंजे बाबा सिंध जे गद्दारनि सां विढ़ंदे पंहिंजे रत जो नज़रानो ॾिनो आहे। ऐं इंशाअल्लाह अल्लाह कंदो त बाबा जी रत हिन धरतीअ खे रेत ॾींदी ऐं अञा बि सिंध जा अरड़ा फर्ज़ंद हिन धरतीअ ते पैदा थींदा रहंदा त जीअं सिंध जे गद्दारनि ऐं सिंध जे वेरनि जा कंथ लुड़ी धरतीअ में पोखे सघे। इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, जिंदाबाद। दरिया खान अञा हिन धरतीअ ते फरियल ऐं जलाल जहिड़ा गद्दार मौजूद आहिनि। अचो त हिन गद्दारनि जा कंध कपे हिन धरतीअ तां गद्दारनि जो ख़ात्मो आणियूं। दरिया खान हर उन गद्दार जी सज़ा मौत तय करे छॾी आहे। सरकश इहो भरियल जनेसर ऐं जलाल हिन धरतीअ ते दाग आहिनि, पर बख्तावर ऐं सिंधुअ खे दुश्मन जी नज़रुनि खां लिकाइणो आहे। दिलेर दरिया खान बख्तावर ऐं सिंधु मूं वटि रहंदियूं। जेकॾहिं कुझु थियो न मां उन्हनि खे पाणे मुंहुं ॾेई वठंदुसि। इहे सिंध जा गद्दार मूंखे छा कंदा? न्याणियुनि जो हक़ मां आहियां। मां पहिरियों मां पंहिंजी जान ॾींदुसि, पोइ जेको न्याणे जो नसीब। इहे दुश्मन छा कंदा मूं मुंचे खे? हा सरकस, असां बि सिंध जा पुट आहियूं। तव्हांजी न्याणियुनि जी लॼ खे लीड़ू लीड़ू थियण कोन ॾींदासीं। निर्मल मुंहिंजा भाउ तोखे लख शाबसूं हुजनि। तुंहिंजे दिलेरीअ खे मुंहिंजो सलाम आहे। पर यार तव्हां हिन धरतीअ जे गद्दारनि जी सच कोन सही सघंदो। भाई धनी कंदो दुश्मन असांजे कोन ईंदा, पर जे आया पहिरियों असांजो राम नाम सत्य थींदो, पोइ जेको न्याणियुनि जो नसीब। सरकश तूं ऐं दरिया खान बेफ़िक्र थी वञो। वतन जे दुश्मननि खां वतन खे बचायो। बाक़ी रही सिंधु ऐं बख्तावर जी ॻाल्हि, उहा मूं वटि रहंदी। मूं वटि
उन लाइ जो मूं ते कंहिंजो बि शक न रहंदो। त पोइ हलो हलो त दुश्मननि लाइ धरती तंग कयूं। असांखे सुभाणे जे सिज में वतन जा कफन घुर्जे। जंग जंग जंगा तोसां मुंहिंजी जंगा भली त पेर कर परे ये धरती मुझो नंगा नंगा। इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद।
पाण के पुलिस के हवाले करे छड़ियो तमा सब पुलिस के घेरे में आयो तमाजे चार तरफ पुलिस ही पुलिस आए नत्ता कुत्ते जी मौत मारिया विंदो कुत्ते जी मौत अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 0313 8562 682 छोटा डीएसपी मंटे जी मां फुर्सत जा ढोर ढेका जी हाँ अदा खान मुझी मोकराणी थी अदा हिन सिंध धरती जी भारत अची अदा खान मुझे माफ कजो मां तुझो साथ निभाए न सकिस इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद मुझे सिंध मर्जी सरकश सरकश मुझे सिंध मर के कदे गुनाह न चाहे इनके माफ कजो माता साथ न रह सके सर्वेच नो न सर्वेच दरिया खान के इडो पड़ो वजन रखी भाई
कसम आहे तुंहिंजे हिन पाक खून जो त जेसी ताईं हिन धरतीअ ते हिकिड़ो बि गद्दार मौजूदु आहे तेसी ताईं असां सुख सां कोन विहंदासीं सुख सां कुत्ता इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद सरकशा इनकलाब जिंदाबाद सरकश सिंध जा पुटरूं हिन चीजल धरती जी भारत अथव अमर के पलितर खां पाक कजो आखिरी त पुटारो हड़ो इनकलाब जिंदाबाद जिंदाबाद छोटा जिंदाबाद सरकश मुझे माफ कर मुझे ना तो जड़े गद्दार के माफ करण पंहिंजी धरतीअ सां गद्दारी करण जे बराबरि आहे मुंडा मरण लाइ तयार थी पतन जा वेरी धरती जा दाग डीएसपी मुंडा वर्दी ला ए शींहं जहिड़ी वर्दी पाए कितननि सां गॾिजी धरती जो किताब थी पाए हाय वर्दी तो जड़े गद्दार जे जिस्म ते शींहं जहिड़ी वर्दी नथी ठाहे वर्दी ला ज़बान नथी चुराई चो ज़बान चो इनकलाब जिंदाबाद चो इनकलाब जिंदाबाद चो मुंडा चो इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद संत दर्दी जो
गद्दार थी दो जी सजा या यहूदी एक गद्दार इन धरती के काबिल ना हो एक गद्दार इन वर्दी के काबिल ना हो दरिया खान अञा हिन धरती ते हिकु गद्दार बाक़ी आहे वडेरो फुरियल पर केसी ताईं बचंदो उनखे नाहे छॾणो अच तबाहण इनकलाब जो नारो इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद मूंखे न मारियो मूंखे माफ़ कयो सरकश मां वरी अहिड़ी गद्दारी न कंदुसि तूं माफ़ी जे क़ाबिल नाहीं तो जेका जीतल सिंध जी छाती न खाई आहे जे ॾोह में मां तोखे 10,000 भेरा मौत जी सज़ा ॾियां तभी तुंहिंजे लाइ घटि आहे वरेला याद कर हुए ॾींहं याद कर वोटन वठण वारो वक्त जंहिं वक्त तो सिंध अमर जे गरीब आवाम सां वाइदा कया याद कर वया वाइदा अरे सिंध तोखे अन्न उपाए पाले जवाब कयो भाई तू उन ही सिंध जो गद्दार थे अञा जो ही तो मां तोखे माफ कया ना ना तू माफी जे लायक आहे ही न सरकश मूंखे माफ कयो मां वरी सिंध अमर सां गद्दारी न कंदुसि मूंखे हिकु दफ़ो रुगो माफ कयो तो जहिड़े चंद वॾेरनि जे करे मुंहिंजी सोन जहिड़ी सिंध जा सभु वॾेरा बदनाम आहिनि जो मौत मुंहिंजे सिंध जी सौब आहे गद्दार सिंध जीजल जा दुश्मन तोखे हिन धरती ते जीअण जो को हक़ कोन्हे मरण लाइ तयार थी रहे याद रखो जेको असांजी सिंध अमर ते मेरी नज़र विझंदो उन जो अंजाम मौत थींदो मौत अरे सिंध असांजी आहे सिंध सर्कस जी आहे ऐं दरिया सिंध जो आहे असां वतन जे वेर जूं छातियूं ॾारे विझंदासीं सिंध अमर जे दुश्मन खे मारे जीअंदासीं जेकॾहिं असां अञा बि ॾिठो अणॾिठो कयो ऐं पंहिंजूं अखियूं बंदि रखियूं त धरती जा दुश्मन धरती जो सौदो करे असांखे भेख करे छॾींदा उथो जागो ऐं जगायो ॿुधायो धरती जे दुश्मन खे ॿुधायो उन दौलत जे नशे में धप्त अखियुनि खां अंधनि खे धरती असांजी आहे सिंध असांजी जिंद आहे कौम पलीत असांजी जीजल धरती ते पैर पाईंदो त असां उन जा पैर पटे छॾींदासीं
असां सां सिंध खे शादाब रखण जा वाइदा करे फाउंटेन वठण वारो खुदारा धरती तव्हांजो बि ठनकाए ऐं नंगन तो निसार जे सको न त सिंध जा सरकश ऐं दरिया खान हर उन कतार जी सदा तय करे छॾींदा इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद दौर जे कश्मकश में